अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में। हवेली जी जेका ईंदड़ किस्त आहे उन में छा थींदो। पहिरें मां हिन किस्त जे बारे मां अव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त राफ़िया ऐं हीर जेके असुल में भेणियूं आहिनि, पर उन्हनि खे पाण खे ख़बर नाहे त असां हिक ॿिए जूं भेणियूं आहियूं। छो त गौरी ऐं अमजद शाह वारो जेको किस्सो आहे उहो आहिस्ता आहिस्ता नज़र ईंदो पियो वञे। ड्रामो जेको आहे हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त थींदो थो वञे। हर किस्त नई जेका ईंदी आहे उहा तमामु बहितर थींदी थी वञे। जेका राफ़िया हीर खे ॻाल्हि करे थी, हीर पंहिंजी माउ खे चए थी ऐं माउ जॾहिं पीर अमजद खे चए थी, पर पीर अमजद हिन ॻाल्हि खे सम्झी वञे थो। जॾहिं राफ़िया खे हीर ॿुधाए थी इन ते परेशान आहे ऐं हुनखे रोके थी त अव्हां हीउ छा कयो, हीउ ख़ानदानी मसइला आहिनि। हक़ीक़त इहा आहे त ख़ानदानी मसइला वॾा गंभीर हूंदा आहिनि, छो त छोकिरी केॾी बि पढ़ियल हुजे पर उनखे पंहिंजे ख़ानदान खे मद्देनज़र रखी फ़ैसिलो करिणो पवंदो आहे। हिन ते जेका राफ़िया ऐं हीर जो जेको मसइलो आहे इहो हाणे ॾिसूं था, पर पीर अमजद हिन खे सम्झी वञे थो ऐं पीर सोहराब हिन वक़्तु पंहिंजे कमदार खे जेको न्यापो मोकिलियो अथसि ऐं ईंदड़ किस्त में इहो जेको न्यापो आहे कमदार हुन ॾे ईंदो ऐं कमदार खे हुन दबाव विझंदो। कमदार खे चवंदो त मां अव्हांखे सभई पैसा माफ़ु करे छॾियां थो, हर शइ माफ़ु करे छॾियां थो, पर हिकिड़ी शर्त। उहा शर्त कहिड़ी आहे? उहा शर्त इहा हूंदी त हू हुन जी धीउ जो रिश्तो घुरे थो ऐं चए थो त इहा पंहिंजी धीउ मूंखे ॾे, मां शादी कयां, छो त हू हुन ते आशिक़ आहे। ऐं राफ़िया जेका आहे उहा बि हुन जी मंग आहे। पर हीउ जेको मसइलो आहे, जॾहिं हीउ पीर अमजद खे ख़बर पए थी त पीर अमजद राफ़िया ऐं सोहराब जे रिश्ते ख़तमु करण में हिकु इहो जेको पॉइंट आहे वॾो किरदारु अदा कंदो। होॾां असां ॾिसंदासीं त साले जो पीउ हिन वक़्तु बीमार आहे, पर साले जेको आहे हुनजो पीउ गौरी जे करे परेशान आहे। गौरी जेका वापसि वञे थी, हू जॾहिं पीर अमजद खे छॾे आई, वरी हू उन जे करे वापसि वञे थी त साले ऐं हीर जो जेको रिश्तो आहे उहो पाण में हिक ॿिए सां मुहबत कनि था, पर जेका हीर आहे उहा सैयद जी धीउ आहे। गौरी सोचे थी त हू सैयद जी धीउ आहे ऐं उनजो रिश्तो मां मंगणहार सां कीअं कयां। हू मंगणहार सां मुहबत करे थी, पर हक़ीक़त इहा आहे त ओॾो जेको ॾेखारियो वियो आहे त उहे मंगणहार ऐं हीअ सैयद जेके छोकिरियूं आहिनि इहे गॾु पढ़नि थियूं, पर इन्हनि जो सभिनी जो प्रेम साले सां थिए थो। हीअ हिकु ज़बरदस्त कहाणी आहे। उनखां अलावा साले जो पीउ जेको आहे उहो बि चाहे थो, पीर अमजद गौरी खे छॾियो हो, गौरी सां निकाह करे हुनखे गौरी छॾे आई हुई, पर हुन में कसूर गौरी जो हुयो। उहे सम्झनि था त पीर अमजद जो हुयो। इन जे करे हीउ जेको आहे बदिलो वठण जी बि कोशिशि करे पियो। उन जे करे हीउ जेको आहे साले खे तयारु कयो अथसि। सोहराब जी भेण आहे उहा हिन सां प्यारु करे थी, साले सां। हीउ चकर बि तमामु वॾो आहे। अॻिते हली इन कहाणी जो जेको रुख आहे उहो तमामु वॾो तब्दील थियण वञे पियो ऐं हिन में ख़तरनाक क़िस्म जा मोड़ अचनि पिया। होॾों इंस्पेक्टर पहुची वियो आहे सहाफ़ियुनि वटि ऐं सहाफ़ी जेको क़तलु थियो आहे उनजी इन्वेस्टिगेशन हाणे वॾे ज़ोर शोर सां हलंदी। सहाफ़ी धुरियूं बि पंहिंजो कमु जारी रखंदियूं ऐं ड्रामा सीरियल दौलाब जंहिंजी कास्टिंग मुकमल थी चुकी आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू ऐं राइटर आहे नूर नूर ईद, जे कुझु ॾींहंनि खां पोइ उहो ड्रामो हलायो वेंदो। ऐं अव्हांखे हिकिड़ो ॿी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां। मीरपुर माथेलो या ज़िले घोटकी जा जेके दोस्त आहिनि त ख़मीस 13 तारीख़ ते स्टेज ड्रामो थियण वञे पियो, आख़िरी इंसान। शान शादी हाल शाहीन स्कूल मीरपुर माथेलो वेझो ई जेको शान शादी हाल आहे हुन में ड्रामो थींदो।
एक तमाम बेहतरीन ड्रामो। अवां भी अचजो, असां भी हूंदासीं ऐं घणा दोस्त हूंदा। हिन वक्त तकरार ऐं मोहब्बतनि जो माग भी ज़बरदस्त हलन पिया, ॿई वाइंड अप ॾांहुं वञनि पिया ऐं नवां ड्रामा हाणे रिकॉर्ड थींदा, उन्हनि जे बारे में बि ॿुधाईंदुसि। हिन ते पंहिंजे अली हसन चड्डड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॻी वीडियो जेका हूंदी हिकु ख़ासि वीडियो हूंदी, उन ताईं इंतज़ारु कंदा।